शहज़ादी ऐं काणू घोड़ो राणी जो लाश टे दोस्त। हाणे हिकिड़ा हुआ टे दोस्त कंहिं बादशाही में वेठा हुआ। चवण लॻा त यार हिते त को धंधोदारी आहे ई कोन, हलूं ही बादशाही छॾे कंहिं ॿिए इलाइक़े में कंहिं ॿी बादशाही में हली महिनत मज़दूरी करियूं। हाणे टिनी दोस्तनि पाण में सलाह कई, निकिरी पिया ही। रोज़गार त हुन बादशाही में को अहिड़ो हो कोन जो ही खणी कनि। आया कंहिं ॿी बादशाही में हलंदा फिरंदा अचनि पिया। अॻियां हिकिड़ो रस्तो, हिकिड़ी पटड़ी हुजे। हाणे उन पटड़ी तां ही टई दोस्त अचनि पिया। पासे में को हमरा बि हुजे, हमरा खे हिन टिनी दोस्तनि न ॾिठो। हाणे टई दोस्त अचनि पिया, तंहिं मज़ा हिकिड़ो चवणु लॻो हेठि पटड़ी ते घोड़े जा पेर ॾिसी चवणु लॻो त अड़े हिन रस्ते तां त ही घोड़ो वञे पियो। घोड़े जा पेर जॾहिं हुन ॾिठा त हिते ॿियो दोस्त चवणु लॻो त बिल्कुलु वञे त घोड़ो पियो, पर ही घोड़ो काणू आहे, हिकिड़ी अख खां काणू आहे। त हिते टियों चवणु लॻो त बिल्कुलु आहे घोड़ो ऐं तूं चवीं थो त आहे काणू, पर हिन खे हकलण वारो औरत आहे। हिन घोड़े खे ही औरत कायो पियो वञे। त इते हमरा जेको सो हिन टिनी दोस्तनि जूं ॻाल्हियूं जेकी पाण में कंदा पिया हुआ उन ॿुधी वरितियूं। हाणे उहो त रस्तो वठियो, टई दोस्त वरी वञनि पिया। उहो हमरा आयो सिधो बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, ही ॻाल्हि ही मूं ॿुधी आहे, टे हमरा आहिनि नवला, पंहिंजी बादशाही जा त मूंखे लॻनि कोन था, पर हिननि जे वाता मूं ही ॻाल्हि ॿुधी आहे, पोइ तव्हां हिनखे घुराए वठो। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, बादशाह चवणु लॻो पंहिंजे सिपाहियुनि खे, वज़ीर चवणु लॻो त वज़ीर वञी नी टिनी हमरानि खे वठी आ, जेके जंहिं हिसाब सां ही ॻाल्हियूं पिया कनि। अबा वज़ीर सिपाही सिधो विया उन टिनी हमरानि वटि। चवणु लॻा त केरु आहियो, किॾां पिया वञो? ही चवणु लॻा त असीं फिलानी बादशाही जा आहियूं, कंहिं कमकार जे हवाले सां निकिता आहियूं, वञूं पिया। चई हलो अव्हांखे बादशाह घुरायो आहे। हिननि सोचियो त बादशाह जो कहिड़ो कमु असां में। टई चवणु लॻा त बादशाह असांखे ख़ैर मज़ा घुरायो। चई हलो उते ख़बर पवंदी। अबा हाणे हिन टिनी दोस्तनि खे उहे वज़ीर सिपाही वठी अची बादशाह जे दरबार में हिननि खे पेश कयो। बादशाह हिननि खां हाल अहिवाल कया त बादशाह हिन खां पुछा करणु लॻो त हाणे सची सची ॿुधायो त मुंहिंजी धीअ शहज़ादी किथे आहे? टई दोस्त हैरान थी विया, परेशान थी विया। से चवणु लॻा त बादशाह सलामत, तव्हांजी धीअ शहज़ादी किथे आहे? तव्हां वरी असांखां पिया पुछा करियो, असांखे बाबा कहिड़ी ख़बर? बादशाह चवणु लॻो त बाबा ॻाल्हि ॿुधो, जेका ॻाल्हि तव्हां कई आहे, हिकु हमरा ॿुधी आहे, उन मूंखे ॿुधायो आहे, उन हिसाब सां मुंहिंजी धीअ शहज़ादी तव्हां वटि आहे, हाज़िर करियो न तव्हांखे फांसी जी सज़ा ॾींदसि। टई दोस्त परेशान थी विया। से चवणु लॻा त बादशाह सलामत ॻाल्हि खुली करे ॿुधायो, वाज़े करे ॿुधायो त आख़िर मसइलो छा आहे तव्हां सां? बादशाह चवणु लॻो त बाबा हाणे मुंहिंजी धीअ शहज़ादी भॼी वई आहे घर छॾे, उहो बि काणू घोड़ो काए भॼी वई आहे। जंहिं क़दुरु अव्हां चयो आहे, अव्हांखे ख़बर आहे काणू घोड़ो हुन ते वेठल औरत, मतिलबु त अव्हांखे ख़बर आहे इन बारे में, ॿुधायो मुंहिंजी धीअ शहज़ादी किथे आहे, न सुठो कोन थींदो। टई चवणु लॻा त अड़े बादशाह सलामत, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर तव्हांजी धीअ शहज़ादी असां वटि कोन्हे। असीं त रस्तो वठो वियासीं पे, असां जेको ॾिठोसीं उन हिसाब सां इहा ॻाल्हि कई नी, बाक़ी असांखे ख़बर कोन्हे। अची अव्हांखे कीअं ख़बर पई जेको घोड़ो काणू आहे, घोड़ो वञे पियो ऐं घोड़े ते वेठल औरत, अव्हांखे कीअं ख़बर पई पोइ? टई चवणु लॻा त बादशाह सलामत, ज़मीन ते पेर मूं ॾिठा त बिल्कुलु घोड़े जा हुआ। चई हाओ घोड़ो हुयो पे? चई हाओ। त ॿियो चवणु लॻो त बादशाह सलामत हाणे जेका पटड़ी हुई न? चई हाओ। चई हुन पासे बि गाहु हुयो? त हुन पासे बि गाहु हुयो? चई हाओ। चई हाणे घोड़ो जेको वियो पे तो हिकिड़े पासे जो गाहु खाधल हो, हिकिड़े पासे जो गाहु खाधल कोन हो, त मूं सोचियो घोड़ो काणू आहे, छो त हिकिड़े पासे जो गाहु छॾियो। चई इन हिसाब सां मूं उहो अंदाज़ो लॻायो। त टियों चवणु लॻो त बादशाह सलामत, औरत ईअं वेठी हुई जो हाणे को अगरि सवार को वेठल हुजे हा, को मर्द माण्हू वेठल हुजे हा, त घोड़े खे ठीकु ठाक मारे या भॼाए हा हुनखे। सो हाणे हिते वेठल हुई औरत, सोई घोड़ो सिलो सिलो वियो पे, गाह जो चक हणंदो हणंदो वियो पे, त औरत वेठल हुई त हुनखां सही घोड़ो हकलाणो कोन थिए। तंहिंजे करे मूं इहो अंदाज़ो हयो त हिते वेठल औरत आहे। अब हाणे बादशाह जो इन टिनी हमरानि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, सो चवणु लॻो त बढ़िया वाह जो कमु आहे, अव्हांखे त बढ़िया माना वरी तरकीब आहे, इन हिसाब सां ॼाणो सुञाणो त अव्हां इन ॻाल्हि में। अची बादशाह सलामत बिल्कुलु ईअं ई आहे। त बादशाह चवणु लॻो त पोइ भला अवी किॾां पिया वञो, कहिड़े कमकार जे हिसाब सां निकिता आहियो, हिन बादशाही में आया आहियो? त ही टई चवणु लॻा त बादशाह सलामत, जंहिं बादशाही में असीं रहंदा हुआसीं उते को कमकार अहिड़ो हो कोन। असीं सोचियोसीं त हाणे किथे ॿिए हंधि निकिरजे, वञी किथे धंधोदारी कजे। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, पोइ भला अमी मूं वटि कमु कंदो? त टई चवणु लॻा त बादशाह सलामत बिल्कुलु कम जे हिसाब सां त असीं निकिता आहियूं, जेकर तव्हां वटि असांखे कमु मिले थो त असीं हिते ई कमु खणी कंदासीं। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, तव्हां टई मुंहिंजे लाइ ख़ासि आहियो, फ़िलहालु वेही रहो, पघार तव्हांजो चालू थी वेंदो, तव्हांखे मिलंदो। बाक़ी को अहिड़ो कमु थियो त तव्हांखे लाज़मी घुरायो वेंदो, पोइ खणी जेको बि कमु हुजे।
टेई चवण लॻा त बादशाह सलाम त असीं कमकार जे हवाले सां निकिता आहियूं, तव्हां वटि खणी जेको बि कमु हूंदो चवंदा असीं करे वेंदासीं, असीं पघार सां ॿधल आहियूं। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। अबा टिनिनि खे वञी कंहिं अहिड़ी जॻह ते विहारियो, कमरो वमरो हिननि खे मिलियो, टेई हुते रहण लॻा। हाणे उन ॻोठ में को कज़ियो थी वियो, सो उहो हमरा आयो सिपाहियुनि खे, माना बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलाम त कुझु सिपाही ॾियो त जीअं जनाज़ो खणी उन झंग में हिकिड़ी राति गुज़ारिजे, पोइ ॿिए ॾींहुं खणी पूरियूं। हाणे ख़बर कोन्हे उन झंग मंझां लाश केरु खणियो वञे हलियो। बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त चलो ठीकु आहे सिपाही तव्हां वञो। सिपाही अबा हाणे उन ॻोठ मंझां को जनाज़ो खणी वञी उन झंग में रखियूं त अबा हाणे हुननि खे का निंड अची वई, सिपाहियुनि खे अबा जनाज़ो गाइब थी हलियो हुतां। बादशाह त सुबुह जो सवेरे सिपाही पुॼी विया, बादशाह सलामत ख़बर कोन्हे जनाज़ो हले केरु खणी वियो हलियो। बादशाह चवणु लॻो त यार अव्हां खां हिकिड़ो जनाज़ो बि कोन थो जलिजे, त बादशाह चवणु लॻो त अव्हां खां को कमु नथो थिए। त सिपाही चवणु लॻा बादशाह सलाम त ख़बर कोन्हे उन झंग में छा आहे जेको को बि जनाज़ो खणी वञूं था त गाइब थियो वञे हलियो। बादशाह वाह हाणे परेशान थी वियो त हीउ छा मसइलो आहे। हाणे हिते अबा कुदरत ख़ुदा जी को बादशाह जी ज़ाल राणी गुज़ारे वई। अचानक राणी गुज़ारे वई। अबा हाणे बादशाह जो रोज़राणो सभिनि जो रोज़राणो हुजे त हिते हाणे रस्म हुजे जेका बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे वज़ीरनि खे चयो हाणे बाबा राणी जो जनाज़ो खणी वञो वञी झंग में, पर ख़ासि ख़्यालु राणी आहे को जनाज़ो खणी न वञे, अॼो की राति सही सलामत हुते जनाज़े खे गुज़ारियो, पोइ सुबुह जो दफ़नाए छॾींदासीं। हाणे वज़ीर सिपाही चवणु लॻा त हाणे कीअं करियूं। सिपाही बि चवणु लॻा त हाणे जनाज़ो को हुते बचे ई कोन थो, गाइब थियो वञे, जे अगरि राणी जो जनाज़ो हेॾा होॾा थी वियो त माना बादशाह मां लोह थी वेंदासीं। त चवणु लॻा त हाणे हीअं था करियूं, बादशाह जेके 3 हमरा रखिया आहिनि इन्हनि खे माना फासायूं था हिते, पाणे ई वेठे वेठे पघार खणनि पिया, पाणे बादशाह खे हिन कम ते लॻाईंदो। सिपाही चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलाम त ॻाल्हि ॿुधो, जेको तव्हां 3 हमरा रखिया आहिनि ची हऊ ची तव्हां इन 3 हमरानि खे इन कम ते जनाज़े ते लॻारायो राणी जे ते। बादशाह चवणु लॻो त भेण वाह जी ॻाल्हि कई आहे, इहा ॻाल्हि त मूंखे हाणे यादि आई आहे। अबा बादशाह उन 3 खे घुरायो, 3 सां सॼी ॻाल्हि हक़ीक़त कई त हाणे चई अव्हांखे हिकिड़ी राति उन झंग में राणी जो जनाज़े जी हिफ़ाज़त करणी आहे, सही सलामत वरी सुबुह जो खणी अचिजो त दफ़नाईंदासीं। 3 दोस्त चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत इहो वरी तव्हां वटि कहिड़ो कानून आहे, माण्हू जनाज़े खे वञी पूरे दफ़नाए छॾे, ऐं तव्हां जेको हिकिड़ी राति झंग में इहो वरी छो। चई बाबा इहो माना असां ते माना कंहिं फ़क़ीर दरवेश चयो त बाबा हाणे इहा शामत ॻोठ ते का अहिड़ी ईंदी कोन, अव्हांखे इहो जेको इहो करिणो पवंदो। असांखे हाले कॾहिं खां वठी इहो रस्म माना अचे पई हिकिड़ी, त जेको बि माण्हू मरे थो त पहिरीं राति फिलाणे झंग में जनाज़ो रखंदा आहियूं, पोइ ॿिए ॾींहुं वरी दफ़नाए छॾींदा आहियूं। चई बेटा वाजो अव्हांजो कमु आहे ॿियो। चई चलो ठीकु आहे। अबा हाणे ही 3 दोस्त अबा राणीअ जनाज़े खणी उहा निकिता ठक सलामत अची उन झंग में जी झंग बि तमामु वॾो हुजे, वॾा खंडर ॿेला ही उहो अर्शे हुजे, वॾो कमु लॻो पियो हुजे। हाणे 3 दोस्त साईं जनाज़ो पियो हुजे राणी जो, साईं हाणे जांच पिया कनि। 3 पाण में चवणु लॻा यार ॻाल्हि ॿुधो, जेकर 3 सॼी राति जाॻंदासीं कमु हलंदो कोन, पाण वारे वारे सां जाॻंदासीं, 2-2 कलाक हू 2-2 कलाक हू, ईअं करे सुबुह थी वेंदो। 3 पाण में सलाह कई, अबा चलो ठीकु आहे। हाणे 2 सुम्ही रहिया, बाक़ी रहियो हिकिड़ो। हाणे साईं उहो जांच पियो करे, चवणु लॻो त भणिया हाणे केसि ताईं जी हिते वेही वेही मरी वेंदसि हलियो, हाणे छो न वञी कुझु घुमी अचां। हिन अबा छा कयो, राणी जो जनाज़ो उहा पुठनि ते ॿधी निकिरी पियो। हाणे हिते हुते घुमे पियो, झर झंग राति जे टाइम साईं घुमे पियो, चरियो हमरा अॻियां साईं छा ॾिसे त हिकिड़ी पोड़ी वण जे हेठि वेहो रोए। हीउ आयो पुछा करणु लॻो त पोड़ी ॾे ख़बर छला पई रोए अहिड़े झंग में राति जे टाइम में। चई अबा मुसाफ़िर आहियां, फिलाणे हंधा निकिती आहियां ऐं बुख तमामु जाम लॻी, हाणे हिन ॿेर जे वण जे हेठि वेठी आहीं, ॿेर मथे पका पका बीठा आहिनि, इहे जे न तूं मूंखे पटे ॾी। चई पुॼंदड़ आऊं कोन। चई पोइ तूं मुंहिंजे कुल्हे ते वेह। हाणे हिनखे साईं राणी वारो जनाज़ो अॻी ॿधो पियो हुजे, अबा हाणे उहा पोड़ी का हुजे ॾाइण, अबा पोड़ी खे हिन कुल्हे ते विहारियो, पोड़ी ते हाणे ॿेर त न पई पटे पर मथे हिन छा कयो, अबा ॾाइण आहिस्ते आहिस्ते करे राणी जो जनाज़ो जेको पोयां ॿधल हुनखे बि खोले। अबा हिनखे पक पहुची अची, पक ताईं का न का शामत आफ़त आहे। अबा उन महिल ॿांह में जले हेठि लाथी चवणु लॻी त तूं आहीं केरु। अबा उन महिल पोड़ी पंहिंजो रूप चेंज कयो, अची आऊं ॾाइण। अबा हिन वटि तलवार बि कढंदे ऐं ॾाइण खे हिन पूरो करे चई अमी ॾाइणो आयो जेको जनाज़ा बनाज़ा खायो थियो, अबा उन खे मारे छॾी। हाणे ही घुमी फिरी अबा ॾाइण खे पूरो करे वरी वापसी वरी आयो, 3 मिंट जो पूरो थियो त चई अबा हाणे आऊं थो जांच करियां। अबा हाणे हू बि सुम्ही रहियो जनाज़ो उते, हुन बि सोचियो त भणिया हाणे निंड त हुए कोन्हे करणी, छो न वञी किथे घुमी फिरी अचां। अबा हुन बि पुठनि ते जनाज़ो राणी वारो ॿधो, हीउ बि साईं निकितो। हाणे साईं हिते हुते घुमे पियो फिरे पियो, त चवणु लॻो त भणिया हाणे 2 मिंट जनाज़ो हिते रखां, कंहिं अहिड़ी जॻह ते जनाज़ो रखी, हिनखे लॻी उञ ॾिठी थोरो पासे में पाणी हुजे,
जनाज़ो तो रखी ही वियो पानी पीअण। अबा हाणे कुदरती को मथां ॿ परियूं आयूं पे जादुई कालीन ते। जादुई कालीन ते ॿ परियूं आयूं, ॿिनि परियुनि जी नज़र का हिन ते पहुची वई। राणी जे जनाज़े ते अची खणूं हिन खे। परियूं हवा ॿई हाणे उन राणी जे जनाज़े खे खणी ऐं थियूं रवानियूं। हिन बि जो खणी लोणो हणी ॾिठो, अड़े राणी जे जनाज़े खे परियूं खणी वञनि। परियूं हुजनि जादुई कालीन ते, अञा हुननि वटि ताक़त कुझु घटि हुई। हाणे सही वञनि पियो, हीउ बि पोयां लॻो अचे। अबा परियूं आयूं तमामु परे। राणी जे जनाज़े खे लाहे ऐं चवणु लॻियूं त भणिया हाणे हिन खे पाण ज़िंदा करियूं। राणी खे ज़िंदा करे ऐं पोइ जेको असां पाण हिन खे वठी हलंदासीं पंहिंजे मुल्क। अबा हाणे हीउ परियां वेहो लका पियो ॾिसे। हिननि छा कयो, हिननि वटि गुलाब जो गुल हिकिड़ो हो, खणी अबा शहज़ादी जे मथे हिननि रखियो। शहज़ादी जे मथे जॾहिं रखियो त राणी जे मथे जॾहिं हिननि गुलाब जो गुल रखियो त राणी ज़िंदा थी पई। राणी उथी बीह रही। हिन बणिया सॼो लकारो अची बणिया परियुनि वटि वाजो कमु आहे। बणिया अहिड़ो गुलाब जो गुल जंहिं मज़ा राणी ज़िंदा थी वई, जादुई को गुल आहे। हिन अबा छा कयो, आहिस्ते आहिस्ते करे वियो परियुनि वारो जादुई कालीन जंहिं ते परियूं उॾंदियूं कंदियूं, उहो खणी पाण रखी छॾी। परियुनि बि जो खणी ॾिठो, परियुनि चवणु लॻियूं त तूं केरु आहीं, हीउ जादुई कालीन असांखे वापसी ॾे, असीं असांजे ॻोठु कीअं पुॼंदासीं। त हिते ही चवणु लॻो त ॻाल्हि ॿुधो, हीअ राणी जो जनाज़ो जेका अमीं खणी आया आहियो, सो हीउ मुंहिंजी हिफ़ाज़त में हो। अमीं हिन खे खणी आयो, इहो सही कोन्हे, जादुई कालीन में कोन ईंदो। परियूं चवणु लॻियूं त न, हीउ राणी जो जनाज़ो तूं भले इहो खणी वञे, पर असांखे असांजो जादुई कालीन ॾे। चई हिकिड़ी शर्त ते अची, उहा कहिड़ी चई, इहो गुलाब जो गुल जेको ज़िंदा करण वारो इहो ॾे। परियुनि चयो त चलो ठीकु है, तोखे ॾियूं था, असांखे असांजो जादुई कालीन ॾे। अबा हाणे उहो जादुई जेको गुलाब हो, सो उन छोकिरे खे ॾिनो ऐं हिन जेको आहे जादुई कालीन परियुनि खे वापसी ॾिनो। हीअ वरी राणी त मरी वई, राणी जो जनाज़ो वरी खणी ऐं वापसी आयो ठक सलाम साॻी जॻह ते अची उते जनाज़ो रखियो राणी जो। हाणे साईं टियों उथियो, सो चवणु लॻो त भणिया वाजो कमु थी वियो। हाणे अमीं जांच करियो, बाक़ी राति जो पोयूं पहर आहे, बाक़ी हाणे सुबुह थी ईंदो, 2-2 कलाक आहिनि, ऐं थो जांच करियां। हाणे हू बि सुम्ही रहिया। हीउ बि चवणु लॻो त भणिया आउं बि किथां घुमी फिरी अचां, सो हाणे जनाज़ो हिते रखणु सही कोन्हे, 2 भाइर मुंहिंजा सुता पिया आहिनि, गॾु खणियो थो वञा। हिन बि पुठंदे राणी वारो जनाज़ो ॿधी ईअं निकिरी पियो। हलंदो फिरंदो अचे त आयो हिकिड़ो झंग में खंडर हिकिड़ो हुजे, उतां कुझु आवाज़ आयो भणिया। छोकिरी चवे बि अबा हाणे मूंखे छॾियो वञा। हिन जॾहिं आवाज़ ॿुधो त चवणु लॻो त भणिया हीउ कंहिंजो आवाज़ आहे, वञी ॾिसां त सही। आहिस्ते आहिस्ते छा ॾिसे त तमामु सुहिणी ख़ूबसूरत शहज़ादी हुजे। हिन ॾिठो त भणिया शहज़ादी आहे, लॻे थो त बादशाह वारी धीउ त कोन्हे, ख़बर भणिया कंहिंजी आहे। भणिया हिनखे छॾाइजे, छा ॾिसे त परियां 2 डाकू 2 चोर हुजनि। हाणे उहे साईं वेठा आहिनि, उहे चवणु लॻा त तूं माठि करे वेह, तोसां असीं शादी कंदासीं ऐं पोइ तुंहिंजे पीउ खे असीं फुरींदासीं, लुटींदासीं। हिन इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻा त भणिया हीअ 2 चोर आहिनि, शहज़ादी हिते भईंदो खणी आया आहिनि अगवा करे। अबा हाणे हिन तलवार कढंदे आयो अंदरि, चोरनि जा 2 जा परे मुंहुं हुजनि। हिन छा कयो, 2 माना चोरनि खे कयईं वार, चोरनि ते। चोर मरी पिया। शहज़ादी जो हिन खे ॾिठो, शहज़ादी ते पहिरीं अजब में पहुची। शहज़ादी चवणु लॻी हीउ छा आहे। त हिते शहज़ादी जॾहिं ॾिठो त हिन छोकिरे जे पुठनि ते राणी जो जनाज़ो हुजे, शहज़ादी चवणु लॻी त अड़े हीअ त मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजे पुठनि ते जेको तुंहिंजे पुठनि ते आहे ॿधी पई आहे। चई हीउ छा मसइलो आहे। छोकिरे बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाए, चई हाणे हीउ मसइलो हीअं आहे। त शहज़ादी चवणु लॻी त आऊं माना जेको आहे सो हिन जी धीउ आहियां राणी जी, ऐं उहो ई मुंहिंजो बादशाह जेको आहे मुंहिंजो पीउ आहे, ऐं मूंखे हीउ चोर जेको आहे सो अगवा करे माना खणी आया हुआ। आऊं त निकिती वियुसि घरां ईअं ई कावड़जी, सो मुंहिंजो पीउ शादी वग़ैरह मुंहिंजी कराईंदो कोन हो, सो आऊं जाम चवंदी हुअसि। पोइ तंहिंजे करे आऊं काणे घोड़े ते कावड़जी उतां निकिती हुअसि। सो हाणे निकिती हुअसि, तंहिंजे करे ई वाट ते मूंखे चोर गॾिजा। चोर मूंखे जेको अगवा करे अची हिते काफ़ी ॾींहंनि खां वठी हिते मूंखे रखियो वेठा हुआ, ऐं तंहिंजे करे हिते आऊं केरु तो मूंखे आज़ादु कराए। चई पोइ हाणे हल त हलूं। अबा हाणे उहो छोकिरो उन शहज़ादी खे वठी सिधो अची उन दोस्तनि वटि। सो अबा सुबुह बि हिते थी वियो। 2 दोस्त माना जेको वाह पाण में, सो 2 चवणु लॻा यार हीअ छोकिरी शहज़ादी केरु आहे, राणी जो लाश पियो हुजे। अबा हिन बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। चई हीउ मसइलो हीअ आहे। चई अड़े, चई पोइ मतिलबु त बादशाह जी धीउ शहज़ादी इहा जेको काणे घोड़े ते वही हुई। चई हा उहा इहा आहे। चई पोइ हाणे, चई हाणे राति मुकमल थी आहे, हाणे हलूं। हीउ जेको राति जो हिन सां जेको कुझु थियो कयो, 2 दोस्तनि पाण में हिक ॿिए खे ॿुधायो। हिननि ठक सलाम त अबा हीउ सही सलामत राणी जो जनाज़ो खणी अची बादशाह जे दरबार में पेश कयो। बादशाह बि जो ॾिठो पंहिंजी धीउ शहज़ादी खे, सो बि हैरान थी वियो। सो चवणु लॻो त अड़े हीअ वरी कीअं थी वियो, शहज़ादी किथां अची वई। त हिते हुननि सॼी ॻाल्हि करे ॿुधाए असांखे, हीअं शहज़ादी उतां मिली हुई, कंहिं चोरनि वटि हुई। त अबा बादशाह पंहिंजी धीउ खे चवणु लॻो त बाबा तूं ईअं न भॼे, तोखे शादी करणी आहे, तूं मूंखे ॻाल्हि क्लियर करे ॿुधाई आहे न, खामखा घरां कावड़जी ईअं ई काणे घोड़े ते निकिरी पवे। त शहज़ादी चवणु लॻी त न बाबा हाणे कोन वेंदसि, जेको थियो त थियो, पर अम्मा खे छा थी, अम्मा खे ख़बर कोन्हे छा थियो। त हाणे हिते चवणु लॻो हिकिड़ो छोकिरो, 2 दोस्तनि मां हिकिड़ो चवणु लॻो बादशाह खे, बादशाह सलामत,
छा राणी खे तव्हां दफ़नाईंदो या राणी खे ज़िंदा करियो? ज़िंदा करण वारी रात रब जी आहे, पर ही हिकु कहाणी आहे। बादशाह चवणु लॻो त इहो वरी कीअं अचे बाबा जी, अगरि तूं इजाज़त ॾींदो राणी खे ज़िंदा करियूं। बादशाह चवणु लॻो त बाबा जी अगरि राणी खे ज़िंदा कंदो त इन में ख़ुशी अहिड़ी ॿी का ॻाल्हि आहे ई कोन। अबा उन महिल उन छोकिरे छा कयो, जादुई गुलाब जेको परिंद खां फुरियो सो खणी अची राणी जे मथे रखियाईं, राणी जे मथे रखाईं त राणी उथी पई। राणी में साह पइजी, राणी उथी पई। बादशाह जॾहिं ॾिठो त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चवणु लॻो त भेण वाह जो कमु थी हलियो, भेण राणी ज़िंदा थी पई ऐं शहज़ादी बि मूंखे मुंहिंजी धीउ मिली वई, भेण हिननि त वॾो माना वाह जो कमु कयो आहे। बादशाह वाह हिननि जा थोरा मञा। त बादशाह टिनी चवणु लॻो त बाबा तव्हांखे जेको खपे सो तव्हांखे आउं ॾियण जे लाइ तयारु आहियां। टई चवणु लॻा त बादशाह सलामत, असीं टई दोस्त ग़रीब पंहिंजे हिसाब सां कमुकार जे हिसाब सां निकितासीं, तव्हांजे अगरि असांखे इहो ई पघार वग़ैरह ॾींदो त असांजे लाइ इहो बि जाम आहे। बादशाह चवणु लॻो त न बाबा, तव्हां मुंहिंजी ज़ाल राणी खे जीअरो करे छॾियो ऐं मुंहिंजी धीअ शहज़ादी खे उन चोरनि मञा वञी किथां छॾाए आया। असां त सॼी बादशाही हईंदी, पर असांखे असांजी धीअ शहज़ादी बि न मिली। पर हाणे तव्हांखे अधु राज अधु भाग आउं ॾियण जे लाइ तयारु आहियां, बिल्कुलु तव्हांखे ॾींदुसि। सो अबा उन टिनी दोस्तनि खे बादशाह अधु बादशाही ॾेई छॾी। हाणे टई दोस्त जंहिं मञा हिकिड़े खे जेको सही हो सुठो हो उनखे बादशाही तख़्त ते विहारियो ऐं ॿ को वज़ीर को सलाहकार थी उते रहणु लॻा। ऐं ॻोठ बि तमामु वॾो हुजे जेको हिननि जे अंडर में हुजे ऐं हू इन हिसाब सां उते बादशाही हलाइणु लॻा। वक़्त जे हिसाब सां बाबा हिननि के सुठियूं शहज़ादियूं मिली वियूं, उन्हनि सां हिन टिनिनि शादी कई। शादी करे हाणे उन बादशाही में रहणु लॻा ऐं हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां उते गुज़ारणु लॻा। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।